Welcome to Time News Studios. You are watching 1 PM Bulletin. 2018 वारी आम चूंडुनि जा नतीजा तस्लीम न कंदड़ सियासी पार्टियुनि ते पाबंदी लाइ लाहौर हाई कोर्ट में दरख्वास्त दाख़िल। अवाम दोस्त पार्टी जे इंजीनियर मोहम्मद इलियास दरख्वास्त दाख़िल कराईंदे वफ़ाक़ी हुकूमत, कानून वारी वज़ारत, इलेक्शन कमीशन समेत ॿियनि खे धुर बणायो। दरख्वास्त में ॼाणायो वियो आहे त पीपल्स पार्टी, नून लीग ऐं JUI फे समेत ॿियनि पार्टियुनि आम चूंडुनि जा नतीजा तस्लीम करण खां इनकार कयो। अदालत इलेक्शन खे बोगस करार ॾींदड़ सियासतदाननि जी चूंडुनि में हिस्सो वठण ते पाबंदी जो हुकुम ॾे। मुल्क में कोरोना जा केसिस तेज़ीअ सां वधण बावजूद शहरनि तरफ़ां एहतियाती उपाव नज़रअंदाज। सखर जे गवर्नमेंट गर्ल्स कॉलेज में 10 शागिर्दियाणियुनि सूदो, वधीक 14 ॼणा कोरोना जो शिकार। इंतज़ामिया कॉलेज खे 15 ॾींहंनि लाइ बंदि करे छॾियो। मीरपुर ख़ास में वधीक 8 नवां केस ज़ाहिर। हैदराबाद सिविल अस्पताल में कोरोना विघे पीरसन फौत। कासमाबाद में कोरोना SOPs जी भञकड़ी ते 2 रेस्टोरेंट सूदो, 5 दुकान सील। दौड़ जे गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल में उस्ताद ऐं शागिर्दनि सूदो, 8 ॼणनि खे कोरोना जी तस्दीक। पंजाब सरकार शादी हॉल्स में तक़रीबुनि ते पाबंदी लागू करे छॾी। जारी थियल नोटिफिकेशन में चयो वियो आहे त शादी लाइ तक़रीबुनि जी इजाज़त रुगो खुलियल जायुनि ते ई हूंदी। वधि में वधि 300 माण्हुनि जी शिरकत जी इजाज़त हूंदी। SOPs ते अमल दरामद न कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। पार्लियामेंट जी कोरोना वायरस बाबति कमेटी जो इजलास 25 नवंबर ते तलब। वफ़ाक़ी वज़ीरनि ऐं ऑपोज़िशन अॻुवाणनि खे शिरकत जी दावत। NDA में चेयरमैन ऐं नेशनल कमांड एंड कंट्रोल अथॉरिटी जे अमलदारनि खे बि शिरकत जी हिदायत। इजलास में कोरोना वायरस जी मौजूदा सूरत हाल जो जाइज़ो वरितो। कोरोना वायरस जी ॿी लहर पहिरीं जियां ख़तरनाक साबित थी सघे थी। असांखे पंहिंजो रवैयो तब्दील करणो पवंदो। वज़ीर आज़म जे सिहत बाबति ख़ासि मुआविन डॉक्टर फैसल सुल्तान ख़बरदार करे छॾियो। डॉक्टर फैसल सुल्तान जो चवणु आहे त हिक ई वक़्त में हज़ारे शादियूं थी रहियूं आहिनि। ख़ुशी में माण्हू भाकुर भरे रहिया हूंदा आहिनि। वज़ीर आज़म पंहिंजा जलसा मुलतवी करे छॾिया ऐं स्कूलनि बाबति बि हिकमत अमली तय कई पई वञे। नवाज़ लीग जी नायब सदर मरीम नवाज़ जो हुकूमत किराइण वारो बयान गैर आइनी करार। वज़ीर आज़म जे सलाहकार बाबर अवान नवाज़ लीग मथां पाबंदी जो इशारो ॾेई छॾियो। बाबर अवान पंहिंजे बयान में चयो आहे त मरीम नवाज़ जो हुकूमत किराइण वारो बयान मामूली नाहे। इहो मुआमरो नवाज़ लीग मथां पाबंदी ताईं वञी सघे थो। अदालती फ़ैसिलो अची चुको आहे। ऑपोज़िशन होश मां कमु वठे ऐं अवाम दुश्मन क़दम खणण खां पासो करे। सुद समाव बाबति वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ जो PDM जे 22 नवंबर ते पिशावर में रिथल जलसे बाबति ट्वीट। शिबली फराज़ जो चवणु आहे त ख़ुदा न करे जेकॾहिं क़ीमती इंसानी जानियूं ज़ाया थियूं त ज़िम्मेवार PDM ऐं जलसे जी इंतिज़ामिया हूंदी। PDM अॻुवाणनि जो चवणु आहे त 22 नवंबर ते पिशावर में रिथल जलसो हर सूरत में थींदो। हुकूमत PDM जे जलसनि खां ड्रिनल आहे, तंहिं करे कोरोना ऐं दहशतगर्दी जो जवाबु ॼाणाए रही आहे। तहरीक लबैक पाकिस्तान जे सरबराह ख़ादिम हुसैन रिज़वी जी जनाज़े निमाज़ सुभाणे लाहौर में अदा कई वेंदी। संदसि मड़ लाहौर जी शेख ज़ायद इस्पताल खां संदसि घर पहुचायो वियो। वज़ीर आज़म इमरान ख़ान, JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान, वफ़ाक़ी वज़ीर पीर नूरुल हक़ क़ादरी, मौलाना ताहिर अशरफी ऐं ॿियनि सियासी ऐं मज़हबी शख़्सियतुनि पारां अफ़सोस जो इज़हार। कराची में लाडाणो करे वियल पीर ऑफ भिरचूंडी मियां अब्दुल मनान जी ॾहरकी में जनाज़े निमाज़ अदा कई वई। सियासी, समाजी ऐं मज़हबी अॻुवाणनि समेत मुरीदनि जे वॾे अंग शिरकत कई। कुछ देर में संदसि तदफ़ीन कई वेंदी। मियां अब्दुल मनान साह जी तकलीफ़ सबबि गुज़िरियल ॾींहुं कराची जी इस्पताल में दम ॾिनो हो। पीर ऑफ भिरचूंडी जे लाडाणे ते मुरीद सोग में मरिया। मेहड़ वाक़े जे केस में रूपोश जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ उमे रुबाब चांडियो जी दरख़्वास्त ॿुधणी लाइ मुक़ररु। सुप्रीम कोर्ट में 27 नवंबर ते ॿुधणी कई वेंदी।
अदालत IG सिंध ऐं AG सिंध के ज़ाती तौर तलब करे वरितो। DG रेंजर्स ऐं DG FC बलूचिस्तान खे भी नोटिस जारी। उमेर रुबाब टिनि भातियुनि जे क़त्ल केस में रूपोस्ट जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराई। नौशेरो फिरोज़ भरसां जवाबदारनि सां ॻामती तकरार तां नारी खे क़त्ल करे छॾियो। मक़तूला खुशबू लाशारी जो लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल। वारसनि जो चवणु आहे त जवाबदार ज़ाहिद लाशारी ऐं ॿियनि घर ते फायरिंग कई। पुलिस वाक़े जी जांच शुरू करे छॾी। कराची सर्कुलर रेलवे जी सिटी स्टेशन खां रवानी थियल ट्रेन पिपरी स्टेशन पहुची वई। पहिरें ॾींहुं ट्रेन में सफ़र कंदड़ मुसाफ़िरनि खां भाड़ो न वरितो वियो। सुभाणे खां 30 रुपया किरायो वरितो वेंदो। सफ़र दौरान मुसाफ़िरनि जा चहिरा ख़ुशीअ में बहकी पिया। पेशावर में BRT बस हिकु भेरो ॿीहर हलण खां जवाब ॾेई वई। BRT मंसूबे तहत हलंदड़ बस स्टेशन पहुचण खां अॻु ई ख़राब। शहरियुनि धिको बि ॾिनो पर बस न हली। शहरी बस स्टेशन ताईं पंधु करण ते मजबूर। BRT इंतिज़ामिया जो चवणु आहे त बस में फ़नी ख़राबी ख़तमु करण जी कोशिश कई थी वञे। पेशावर में 2 ॾींहं अॻु बि BRT तहत हलंदड़ बस ख़राब थी वई हुई। सिंध में रोलू कुतनि जो आज़ार ख़त्म न थियो। हिकु ॾींहं में वधीक औरत ऐं नीगर समेत 7 ॼणा ॾाढ़जी ज़ख़्मी थी पिया। फुलहॾियूं में छिते कुते औरत समेत 2 ॼणनि खे ॾाढ़े ज़ख़्मी करे छॾियो। कंधड़ा में 10 वरहनि जे नीगर खे स्कूल वेंदे कुते ॾाढ़े विधो। सरहद भरसां पीरसन ॾाढ़जी ज़ख़्मी। मीरपुर ख़ास में 1 ॼणो ऐं अहमदपुर में 2 ॿार कुते ॾाढ़ण सबबि ज़ख़्मी। मुख़्तलिफ़ शहरनि में UC सेक्रेटरीज़ ख़िलाफ़ केस दाख़िल करण जो सिलसिलो बि जारी। चूंडियल नुमाइंदा बि बिजली चोरी करण में मुलविस निकिता। मेहड़ में अॻूणे MNA तलत महेसर जे घर लाइ कुंडे ज़रिए बिजली इस्तेमालु करण जो इंकशाफ। सेप्को टीम कार्रवाई करे बिजली जो गैर क़ानूनी कनेक्शन काटे छॾियो। अॻूणे MNA तलत महेसर ते 4 लख रुपया ॾंढ लागू। सेप्को इंतिज़ामिया जो चवणु आहे त ॾंढ जी रक़म अदा थियण ताईं तलत महेसर जे घर जी बिजली काटियल रहंदी। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हेल ताईं 32 चूंडियल नुमाइंदनि खे बिजली चोरी कंदे पकड़ियो वियो आहे। नसीराबाद में दुकानदार जे क़त्ल ख़िलाफ़ धरणो हणण ते संदसि 20 वारसनि ते दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल। 3 ॾींहं अॻु 2 धुरनि में झेड़े तां दुकानदार नसरुल्ला ओढाणो मारिजी वियो हो। वारसनि क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ वगड़ में धरणो हयो। पुलिस पारां केस दाख़िल करण ते मक़तूल जे वारसनि ऐं शहरनि में ताव पकड़ियो। सिंधड़ी में कारें जी तहमत मढ़े ज़हर ॾेई क़त्ल कयल नारी। फहमीदा शर केस में नामज़द जवाबदार करीम बख्श शर जी हिफ़ाज़ती ज़मानत में 3 ॾींहनि जी बाद। मीरपुर ख़ास जी अदालत पुलिस खे 23 नवंबर ताईं जवाबदार खे गिरफ़्तार न करण जो हुकुम ॾेई छॾियो। पीपल्स पार्टी जो अॻूणो MPA अब्दुल कादिर सूमरो दिल जो दौरो पवण सबबि लाॾाणो करे वियो। संदसि जनाज़े निमाज़ अॼु टंडो मोहम्मद ख़ान जे ॻोठ जहनान सूमरो में अदा कई।